लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। तुलसी सब छल छाड़ी के कीजे राम स्नेह, अंतरपति सो है कहाँ जिन देखी सब देह। हिन में तुलसीदास जी चवनि था सभु छल कपट खे छॾे भगवान झूलेलाल खे सचे हृदय सां भक्ति करियो। हुन घोट सां भला छा भेदभाव जंहिंखे ज़ाल जे बारे में सभु ख़बर आहे। उहो ई भगवान झूलेलाल खे जीव जे सभु कर्मनि जी ख़बर आहे। 22 सवाल जो सही जवाब आहे बी। मुल्तान जे दरियाई पंथ जी जिम्मेदारी जुगलदास खे ॾिनी। सवाल 23 दरियाई पंथ जी स्थापना खां पोइ लाल साईं सभिनि खे मार्गदर्शन जी जिम्मेदारी कंहिंखे ॾिनी? ए अंबाबाई, बी संत पुगर राय, सी बुड्ढा साहिब, डी सुंदरदास। हिन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था।